नाज़रीन जी तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान सुपर लीग जेको कराची नेशनल स्टेडियम जे अंदरि अॼु फाइनल खेलियो वञे थो। अॼु असां सां गॾु गुलाम शबीर बि मौजूदु आहे ऐं हरीश केबीसी तव्हांजो होस्ट। अॼु तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं त कराची नेशनल स्टेडियम में कहिड़ियूं तयारियूं हलनि पियूं। हिन हवाले सां असां सां गॾु गुलाम शबीर आहे। जी गुलाम शबीर, अॼु केरु खटंदो, केरु तव्हांखे लॻे थो पिशावर खटंदो या कोयटा खटंदो, तव्हां छा था चओ? जी आऊं त पेशावर ज़ल्मी खे सपोर्ट करां थो। असीं कोयटा खे सपोर्ट करियूं था। असांखे लॻे थो PSL जेको पाकिस्तान सुपर लीग जेको बहितरीन मैच है, मूंखे लॻे थो अॼु कोयटा खटी ईंदी, छो त इन जे अंदरि बहितरीन क्रिकेटर हिन में मौजूदु आहिनि ऐं पिशावर वारा आहिनि। तव्हांजे हिसाब सां कीअं थो लॻे, अवां कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि? पाकिस्तान जे PSL में जो फाइनल में जेकी टीम पहुची आहे पेशावर, उनमें मूंखे उनजी रुगो बॉलिंग सुठी लॻे थी। बॉलिंग जे हिसाब सां पाकिस्तान सुपर लीग जो जेको फाइनल आहे उहो पेशावर ज़ल्मी खटंदी। वधीक मैच जी डिटेल ऐं तफ़सील हासिल करण जे लाइ ॾिसंदा रहियो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, अवामी न्यूज़ यूट्यूब। असीं बिल्कुलु वरी हफ़्ते खां पोइ वरी ईंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं त मैच स्टार्टिंग खां वठी एंड ताईं पल पल जी ख़बर तव्हांखे ॾींदो अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां।